सुई सदरन गैस कंपनी के कच्चन मुलाजिमन जबरी बरतरफ़ी खिलाफ हैदराबाद प्रेस क्लब सामूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते पीर बख्श बुगियो, वज़ीर अली, दाऊद बालादी, करीम बख्श पंवर, खैर मोहम्मद कोराई ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सुई सदरन गैस कंपनी जे नाअहल इंतजामिया इदारे जे कच्चन मुलाजिमन खे पको करण बदिरां खेनि ड्यूटीअ तां ज़ोरी कढी छॾियो आहे। नाअहल इंतजामिया सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल नथी करे ऐं हिते सभिनी मुलाज़िमनि खे चवनि था तव्हां घर वञो, तव्हांखे 2021 ताईं तव्हांजी इंक्वायरी पई हले। छाजी इंक्वायरी पई हले? सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल कयो वञे। मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील थो कयां त नोटिस वठे इंतजामिया जे ख़िलाफ़ ऐं असांखे पंहिंजा हक़ ॾियारिया वञनि। सुई गैस जा मुलाज़िम जेके कचा हुआ जिनजो फ़ैसिलो 7 जनवरी ते आयो आहे। 7 जनवरी खां पोइ असांजे वालिद साहब खे जेको आहे फेब्रुआरी 14 ते रिटायर कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल नथो कयो वञे। असांजी जेकी सुई गैस इंतज़ामिया उन सां तक़रीबन 10-15 भेरा मीटिंगूं थियूं आहिनि, ॻाल्हियूं थियूं आहिनि। हाई कोर्ट में कंटेम्प्ट कयो। उन खां पोइ बि जेको आहे जेकी कंपनी आहे सुई गैस जी इंतज़ामिया आहे उहा असांजे वालिद साहब खे ॿिया जेतिरा मुलाज़िम आहिनि उनखे पको करण खां बिल्कुलु इनकार कयो आहे। असांजे स्विगी मां कढियो वियो आहे। असीं बि तमामु परेशान आहियूं। असांजा ॿार बच्चा इलाही परेशान आहिनि। असीं बि बिल्कुलु खाइण खां आज़ाब में आहियूं। जेको आहे महिरबानी करे असांखे पंहिंजा ऑर्डर, पंहिंजो हक़ असांखे ॾिनो वञे। हिननि मुतालबो कयो त बरतरफ़ कयल तोड़े ज़ोरी रिटायर्ड कयल मुलाज़िमनि खे बहाल करे इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन हुज़ूर बख्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk